सिंध हुकूमत सूबे में टायर साड़ण ऐं पायरोलाइसिस प्लांटनि जे ऑपरेशन ते पाबंदी लॻाए छॾी आहे। माहौलियात खाते जे सेक्रेटरी ज़ुबैर चन्ना मूजिब टायर साड़ण ऐं नाक़िस पायरोलाइसिस प्लांट्स सां हवा, मिट्टी ऐं पाणी सख़्त मुतासिर थी रहिया आहिनि। टायर साड़ण सां साह, दिल ऐं आसाबी मर्ज़ वधी रहिया आहिनि। हिन चयो त इन ख़तरनाक अमल सां कराची जो हवाई गदिलाण ख़तरनाक सतह ताईं पहुची चुको आहे। सिंध माहौलियाती तहफ़ुज़ एजेंसी जे नाले सां नवनि क़ाइदनि जो मुसवदो तयार कयो वियो आहे। संदसि चवणु हो त सब स्टैंडर्ड फ्यूलर्स, टायर आयल्स, गैर महफ़ूज़ ॿारणे जो इस्तेमाल, तैयारी ऐं विकिरो मनो आहे। समूरनि प्लांटनि लाइ लाइसेंसिंग, माहौलियाती कंट्रोल सिस्टम ऐं नेकाल जी हदुनि जूं घुर्जूं लाज़मी हूंदियूं। भनकड़ी ते प्लांट ज़ब्त करण ऐं ॾंड जूं तजवीज़ूं आहिनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदासीं, सिंध हुकूमत तरफ़ां सूबे में टायर साड़ण ऐं पायरोलाइसिस प्लांटनि जे ऑपरेशन ते पाबंदी लॻाई छॾी आहे। माहौलियाती खाते जे सेक्रेटरी ज़ुबैर चन्ना मूजिब टायर साड़ण ऐं नाक़िस पायरोलाइसिस प्लांटनि जी सां हवा, मिट्टी ऐं पाणी सख़्त मुतासिर थी रहिया आहिनि। टायर साड़ण सां साह, दिल ऐं आसाबी मर्ज़ वधी रहिया आहिनि। हिन चयो त इन ख़तरनाक अमल सां कराची जी हवाई गदिलाण ख़तरनाक सतह ताईं पहुची चुको आहे।